काज़ी अहमद लग गोठ ताज मोहम्मद खोखर जी रहवासी सोबिया हसीना खोखर बासर वडेरे संदस मैनेजर सैयद फारूक शाह के जुल्मन खिलाफ प्रेस क्लब पहुंची वयूं। उन्होंने इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल 7 सालन खां असां बासर जी हवेली ते नौकरी कंदियूं हुयूंसीं। जॾहिं असां हिननि खे ॿुधायो त ईद उल फितर खां पोइ असांजी शादी आहे, अव्हां पंहिंजी नौकरियाणी जो बंदोबस्त कयो त हुननि कावड़ में अची असां ते तशद्दुद कयो ऐं असांखे ईद ते पघार बि न ॾिनी। ईद खां पोइ मैनेजर सैयद फारूक शाह कुछ नामालूम माण्हुनि सां गॾु असांजे घर में घिड़ी तशद्दुद करे असांजी शादी जो ॾाज खणी विया ऐं वरी असां मथां थाणे ते सोन ऐं ॿिए सामान जी चोरी जी कूड़ी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। SHO बि बासर वडेरे जी मंगार वही रहियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो ॾाज वापसि करायो वञे। जंहिं ते राब्तो करण ते बासर वडेरे जे मैनेजर फारूक शाह ॿुधायो त छोकिरियूं चोरी में मुलविस आहिनि। उन्हनि मथां थाणे NC दाख़िल कराई वई आहे, जंहिं बाद हू पाण खे बचाइण लाइ असांजे ख़िलाफ़ एहतिजाज करे रहियूं आहिनि।